नौशरो फिरोज मां के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो जे DNPP अगवान PSA पंटीह जे उम्मीदवार मसरूर खान जतोई मोरो में सोलंगी बिरादरी के मुअज़्ज़िज़ीन सेठ अयाज अली सोलंगी, सेठ ज़ुबैर अली सोलंगी, शब्बीर अली मेमन, शिराज अली सोलंगी, सेठ राहू खान सोलंगी, एहसन अयाज सोलंगी ऐं ॿियनि जी दावत ते मोरो पचण ते सोलंगी बिरादरी शानदार इस्तक़बाल करे वचन पिणु कयो त इलेक्शन में PSA पंटीह उम्मीदवार मसरूर खान जतोई के वॾी लीड से कामयाब कराईंदासीं, मुखालफन के शिकस्त ॾींदासीं। उन मौके ते सहाफ़ी जुमानी रिज़वान अहमद PSA पंटीह तक जे इलेक्शन बाबत मसरूर खान जतोई खां वर्कर दौरान वीडियोज़ वठंदे मसरूर खान जतोई चयो त असां GDA वारनि सां अल्लाह पाक बि गॾु आहे ऐं मुखालफन जी कयल करप्शन ज़ाहिर पई थिए, बरसात बि असां सां गॾु वर्क पई करे। वर्क ते साण से गॾु अमन कमेटी अगवान बदरुद्दीन मेमन, आसिफ राहूजो, जानी ढोलू, राजा GM कोराई, मंसूर जतोई ऐं ॿिया केतिरा ई पार्टी वर्कर गॾु हुआ।